वहाँ के अपडेट कनालू अहम खबर है। खैरपुर मां कुछ ॾींहं अॻु अगवा थी वियल पोरियत माशूक अली सुहो शिकारपुर के कचे मां बाज़ियाब करायो वियो है। ब्रेकिंग न्यूज़ है असां शेयर कनालू। शिकारपुर पुलिस जी ऑपरेशन के दबाव में अची धाड़ियल मुगवी के न्यू थाने की हद टोल प्लाज़ा वटि छॾे ॾिनो है। ब्रेकिंग न्यूज़ है असां शेयर कयूं पिया। मुगवी माशूक सुहो के घर में ख़ुशी की लहर छाइजी वई है। खैरपुर मां कुछ ॾींहं अॻु अगवा थी वियल पोरियत माशूक अली सुहो शिकारपुर जे कचे मां बाज़ियाब थी वियो है। शिकारपुर पुलिस जी ऑपरेशन के दबाव में अची धाड़ियल मुगवी के न्यू थाने की हद टोल प्लाज़ा वटि छॾे ॾिनो हो। तफ़सील मालूम कंदासीं रशीद जामड़ो खां। जी रशीद। जी, शिकारपुर पुलिस से अगवा थी वियल खैरपुर जिले के गोठ शाह हुसैन वासी माशूक अली सुहो के शहर के टोल प्लाज़ा लगे बाज़ियाब करण की दावा करे वरती है। शिकारपुर पुलिस जो चवण है कि 13 ॾींहं अॻु रानीपुर का खैरपुर वेंदे कार सवारन पारां माशूक अली के गोठ शाह हुसैन ॾांहुं वञण लाइ टैक्सी कार में विहारे खेसि महुवी बनायो वियो हो, जेको उतां जे मुक़ामी पेट्रोल पंप ते मज़दूरी कंदड़ हो ऐं जंहिंखां अॼु धाड़ियलनि पारां शिकारपुर जे कचे तरफ़ मुंतक़िल कयो पियो वियो। त धाड़ियलनि शहर जे न्यू फौजदारी थाने जी पुलिस जे ईंदड़ वेंदड़ गाॾी जी सख़्त चेकिंग ॾिसी डप खां मुगवी माशूक अली के शहर जे टोल प्लाज़ा लॻे आज़ाद करे पाण फ़रार थी वञण में कामयाब थी विया आहिनि। जी, महिरबानी मां जी आगाह करण लाइ।